अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंध ऐं पंजाब जो जेको वॾो तारीख़ी मुक़ाबिलो थियो, जंहिंमें सिंध जे तरफ़ां जलाल चांडियो हुयो ऐं पंजाब जे तरफ़ां अताउल्ला नियाज़ी हुयो। दोस्तों, इन मुक़ाबले में कलाम कहिड़ा चया विया ॿिन्हनि फ़नकारनि जे तरफ़ां ऐं उन खां अलावा इन महफ़िल में घणा फ़नकारनि कलाम चया। जलाल चांडे घणा कलाम चया, अताउल्ला नियाज़ी घणा कलाम चया ऐं अताउल्ला नियाज़ीअ जा हारण जा सबब कहिड़ा हुया। छा वाक़ई अताउल्ला नियाज़ीअ सां गद्दारी कई वई, अताउल्ला नियाज़ीअ खे छा वाक़ई का दवा पियारी वई हुई, इन जे करे जलाल अताउल्ला नियाज़ीअ जो गलो वेही वियो ऐं इन जे करे छा अताउल्ला नियाज़ीअ खे ठगी करे हारायो वियो। हिन वीडियो में तफ़सीली ॻाल्हि कंदासीं दोस्तों। ऐं सिंध ऐं पंजाब जो इहो वॾो मुक़ाबिलो थियो हुयो ऐं वॾो तारीख़ी मुक़ाबिलो हुयो। छा जलाल चांडे वाक़ई इन मुक़ाबिले जे लाइ पंहिंजे सैयदनि खां धागा फीणा कराया हुया त जीअं इन महफ़िल में खटे सघे? छा वाक़ई तावीज़ ते जेको आहे सो कराए करे अताउल्ला नियाज़ीअ खे हारायो वियो? हिन वीडियो में मुकमल ॻाल्हि कंदासीं दोस्तों। इहो मुक़ाबिलो तारीख़ी मुक़ाबिलो हुयो ऐं इन मुक़ाबिले खे ॾिसण जे लाइ लखें माण्हू गॾु थिया हुया ऐं जिन्हनि जेको आहे सो पिंडाल में अची ॾिठो त उहे त पिंडाल में आया, लेकिन खोड़ सारा माण्हू रेडियो पाकिस्तान ते बि इन मुक़ाबिले खे लाइव ॿुधनि पिया ऐं माण्हुनि जूं उमेदूं इन में शामिलु हुयूं। पंजाब जे तरफ़ां पंजाबी जेके हुया उहे अताउल्ला नियाज़ीअ खे सपोर्ट पिया कनि, सिंध जे तरफ़ां जलाल चांडे खे माण्हू सपोर्ट पिया कनि, बलोचिस्तान जे तरफ़ां जलाल चांडे खे माण्हू सपोर्ट पिया कनि। छाजे करे जो सिंधी पंहिंजो फ़नकार हुयो ऐं सिंधी ॿोलीअ में ॻाए पियो त सिंध वासियुनि जेको आहे सो खोड़ सारा माण्हू दुआऊं बि करणु लॻा ऐं जेको आहे सो हथड़ा खणी मालिक खे ॿानाइनि पिया त अला साईं सिंध जो नालो सुरखरू कजां ऐं हिन सिंध जे फ़नकार खे खटाइजां। दोस्तों, जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकु बहितरीनु नायाब जेको मुक़ाबिलो हुयो, जेको जलाल चांडे बहादुरीअ सां खटे करे सिंध जो नालो बि सुरखरू कयो ऐं उन खां अलावा पंहिंजी जेको सिंधी टोपी अजरक जेका सखाफ़त आहे असां सिंधियुनि जी, उन खे बि पूरी दुनिया में उजागर कयो। दोस्तों, अताउल्ला नियाज़ी हिकु पाकिस्तान जो वॾो फ़नकार हुयो, ईअं न आहे त को नंढो फ़नकार हुयो। अताउल्ला नियाज़ी बि सिंध जो हिकु वॾो पाकिस्तान जो फ़नकार हुयो ऐं अताउल्ला नियाज़ीअ जो कुदरत जे तरफ़ां हिकु माना फिटी वई, इन जे करे उनजो कुदरती गलो जेको आहे सो ख़राबु थी वियो। इन में का बि ठगी ठाड़ी कान हुई, का बि दवा कान पियारी वई हुई, का बि अहिड़ी शइ कान हुई। दोस्तों, इहे ॻाल्हियूं जेके बि हलनि पियूं इहे अफ़वाउनि में शुमार आहिनि। इहा कुदरती लक हूंदो आहे हर फ़नकार जो ऐं जलाल चांडे जो ॻाइण में तमामु घणो वक़्तु हुयो ऐं जलाल चांडे जो हिकु भाग भरियो वक़्तु हुयो। दोस्तों, इन जे करे जलाल चांडे जेको बि कलाम ॻाए पियो त जलाल चांडे जा सभई कलाम मक़बूल पिया थियनि ऐं अवाम जलाल चांडे जे पोयां समुंड वांगुरु पोयां डोड़ंदी हुई। दोस्तों, एॾो वॾो नाले वारो फ़नकार हुयो जलाल चांडियो ऐं जेके बि फ़नकार हुया जलाल चांडे खां अॻु में सिंध में वॾा फ़नकार हुया। अताउल्ला नियाज़ी थियो या जेको आहे सो लता मैडम थी या ॿिया जेके फ़नकार हुया उहे वॾा पाए जा फ़नकार हुया, लेकिन जलाल चांडे ईअं बुहारो ॾिनो उन्हनि फ़नकारनि खे जीअं तूफ़ान में मिटी उॾामंदी आहे। अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे इन्हनि वॾनि फ़नकारनि जो बुनियादु हिलाए छॾियो हुयो सिंध मां। छाजे करे जो सिंध में इन्हनि ई फ़नकारनि जो राज हुयो ऐं सिंध में इहे फ़नकार तमामु घणा मक़बूल हुया। पंजाबी फ़नकार हुया, पंजाबी ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसबियूं हुयूं सिंध में। लेकिन जॾहिं जलाल चांडियो टोपी पाए करे यकतारो चपड़ी आसमान में लहराए करे जॾहिं पंहिंजा सुर बखेरींदो हुयो सॼे पिंडाल में त अवामनि जा नारा लॻी वेंदा हुया मख़लूक जा ऐं अवाम एॾो माना जेको आहे सो बेइंतिहा प्यारु कंदो हुयो जलाल चांडे सां जो माण्हू पंहिंजो होश विञाए वेही रहंदा हुया जॾहिं जलाल चांडियो ॻाइणु स्टार्ट कंदो हुयो। ऐं जलाल चांडे जे महफ़िल में हज़ारे माण्हू जेको आहे सो ईअं नचणु स्टार्ट करे वेही रहंदा हुया ऐं जलाल चांडे जे मथां ईअं पैसा घुरींदा हुया जीअं बरसाति का जीअं वसे करे। अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे जे मथां पैसा बि जेको आहे सो माण्हू घुरींदा हुया त इन जी निशानी इहा आहे त जलाल चांडे सां अवाम मोहबत कंदी हुई, बेइंतिहा प्यारु कंदी हुई। वॾी महिरबानी, अॼोको वीडियो एतिरो ई हो। वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।